jungle. Jungle. Done. News. नाज़रीन, वगण मां अफ़सोसनाक ख़बर शामिल कयूं था त वगण लॻे ॻोठ ॾातू तीवणा में पौरहत فرحت تيوڻو ऐं عبدالفتاح تيوڻو जे 15 جريبن ते بيٺل कणिक जे फसल खे बिजलीअ जे 11,000 वोल्ट जे तारुन मां बाहि लॻी वई, जंहिं सबब लखें रुपयनि जी ماليت जो फसल सड़ी रख थी वियो। اطلاع باوجود فائر برگيڊ عملو न पहुतो। वगण टाउन कमेटीअ वटि बाहि विसाइण लाइ फायर ब्रिगेड जी गाॾी न हुअण करे ॿियनि शहरनि खां देर सां फायर ब्रिगेड गाॾी पहुचण सबबु वॾो नुक़सान थी वञे थो। राब्तो करण ते मुतासिरनि فرحت ऐं عبدالفتاح تيوڻو चयो त बिजलीअ जे 11,000 वोल्ट जूं तारूं ज़रई ज़मीन जे मथां हुअण करे तारुनि मां ओचितो बाहि लॻण सबबु असांजी लखें रुपयनि जी ماليت जी कणिक सड़ी रख थी वई आहे। बर वक़्त नसीराबाद, कंबर ऐं वारह जे फायर ब्रिगेड अमले खे इतलाह ॾिनो, पर बाहि विसाइण लाइ का बि मदद न कई वई। मिसकिन आहियूं, बचड़नि जो गुज़र इन ई फसल ते आहे। सिंध सरकार थियल नुक़सान जो अज़ालो करे।